नाज़रीन, चक में अगवा थी वियल सोनारो फोड़ ऐं अली गुल शेख की बाज़ियाबी लाइ संदसि वारिसन एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी। उन हवाले सां ॾिसूं था निसार अहमद जागीरानी जी ही रिपोर्ट। अली गुल शेख ऐं सुहारो पौड़ जेके अगवा थे जिन खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि पर अञा ताईं उन्हनि जो को बि ॾस पतो न आहे। उन हवाले सां हिते शहरियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। बदअमनी थी वई आहे, रोज़ अगवाऊं रोज़ धाड़ा। हिन वक़्तु लखी तालके में 3 माण्हू जेके आहिनि अगवा थियल आहिनि। हिकु कल्ह असांजो सरकी हुयो जेकाबाद जो जेको लखी खां क्रॉस करे उहो अगवा थियो आहे। उन सां गॾु अली गुल शेख जेको आहे चक शहर जो रवासी आहे, उहो चक जहाने रोड तां अगवा थियो आहे। उन खां पोइ पौड़ हिकिड़ो मिसकिन पोरियात पंहिंजे घर पंहिंजे ज़मीन ते देरे ते पहरो ॾिए पियो, सुहारो नालो अथसि, उन खे अगवा कयो आहे। इन अगवान जे ख़िलाफ़ बदअमनी जे ख़िलाफ़ चक जा असां शहरी हिकिड़ो पुरअमन एहतजाज कयो आहे ऐं असां पंहिंजो मुतालबो था कयूं ख़ासि सिंध हुकूमत खां, ख़ासि पीपल्स पार्टी हुकूमत खां, तव्हां अवामी हुकूमत आहियो। असांजा बचड़ा, असांजा वॾड़ा, असांजा ॿाहिरि जेके आहिनि त रोज़ अगवाऊं थियनि था, असां महफ़ूज़ न आहियूं। 9 थाणनि जी हदुनि मां जेके 9 थाणा 27 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मुश्तमिल आहिनि, उतां 3 माण्हू अगवा थियनि। असां सिंध गवर्नमेंट खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त पंहिंजे इलाइक़े तहलके लखी जे अंदरि जेके अगवा जा वारदातूं आहिनि उनखे बुझो ॾियो ऐं अगवा थियल फिलफोर बाज़ियाब करायो। राति खां असां ॾींहुं वेठा आहियूं, उनजे करे शाम जो असां 6 बजे थिरे छॾाणे तो 7 बजे 7:30 बजे देरी ते वियो, सुबुह ते संभालियो माण्हू असांजो न हो। थरे छॾे अन जे थरे छॾे सुम्हियल हो, उतां विया आहिनि धक हणी रत खां ॻाढ़ो करे मिसकिनी खणी आहिनि। इफ यू वांट पीस प्रिपेयर फॉर वार। असांजो शिकारपुर ज़िलो पूरी सिंध में बदअमनी जी बाहि में 2-3 सालनि खां वठी भड़की रहियो आहे। अॻे ॿुधंदा हुआसीं वाना वज़ीरिस्तान, पर वाना ऐं वज़ीरिस्तान में माण्हुनि खे एतिरो हक़ ज़रूरु हूंदो आहे त उन्हनि खे पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ हथियार रखण जी इजाज़त हूंदी आहे, जंहिंसां उहो पंहिंजी इज़त आबरू जो जान ऐं माल जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। पर असां वटि ख़ुसूसन शिकारपुर ज़िले में जेको SP आहे, मां सम्झां थो त असांजे आवाम जे दौलत ते बार आहे। उहो राति ॾींहुं उहो पंहिंजे ऑफिस AC में वेठो आहे, ऑफिस AC, बंगलो AC, गाॾी AC। जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त ॼण वॾो दुश्मनो ई हिन जो आहे। 10-20 मोबाइलियूं प्रोटोकॉल में हलनि थियूं। मां थो चवां त जेको असांजो ग़रीब आवाम आहे, अमुन जंहिंजो बुनियादी हक़ आहे, सिंध हुकूमत जो इहो फ़र्ज़ु आहे प्लस SP शिकारपुर जो त असांजा जेके बि मुगवी आहिनि अली गुल शेख, सुहारो पौड़ ऐं हिकिड़ो असांजो महिमान जेको असांजे तालके मां गुज़री रहियो उहो बि अगवा, या त अवाम जी इज़त जी हिफ़ाज़त पाण कनि या घटि में घटि अवाम खे एतिरी इजाज़त हुजे त पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ उहो मसइलो थी रहे। असांजे तालके लखीअ मां 3 माण्हू मुसलसल ई 4-5 ॾींहं खजी विया आहिनि। असांजा रोड रस्ता महफ़ूज़ न आहिनि। हिन महिल ताईं पुलिस कख बनी बीणो न कयो आहे, न को मालिकनि खे को दिलासो वग़ैरह ॾिनो वियो आहे। हे असांजो मजबूर थी करे असां हीअ एहतजाज जो रस्तो वरितो आहे ऐं असां पुलिस खे ऐं SSP शिकारपुर खे गुज़ारिश कयूं था त असांजा जेके ही ज़िले शिकारपुर मां या तालके लखीअ मां जेके 3 मुगवी जेके खजी विया आहिनि, हिकिड़ो राति में चवनि था लखीअ मां हिकिड़ो को सर्किल जवान खजी वियो आहे ऐं असां चकवासी उन ॾींहं ताईं एहतजाज जारी रखंदा त जेसिताईं असांजा ही मुगवी बाज़ियाब न थींदा। जो भाउ अली गुल शेख हो चक तरफ़ ईंदे अॼु 4-5 ॾींहं लापता आहे, जंहिंजो को बि ॾस पतो नथो पवे। असां आला अख़्तियारनि खां पुरज़ोर अपील था कयूं त ख़ुदा रा असांजे भाउ खे अली गुल शेख खे वापसि करायो वञे।